अमाल नामा गुनाहों से भर काई नेकी न हूंदी। अल्लाह रब्बुल आलमीन उनके पांजे करीब कंदो ऐं फरमाईंदुसि माना ॿुधा दुनिया में रहे थी सके का नेकी कई हुजे का नेकी याद कर चवंदो अल्लाह मांखे काई नेकी याद न याद कर थी सके का नेकी कई हुजे अल्लाह काई भी नेकी न है। वरी अल्लाह दोहराईंदुसि याद कर मता का नेकी कई हुजे गौर कर सोच थोरो मता का नेकी कई हुजे चवंदो अल्लाह रब्बुल आलमीन खे अल्लाह सिर्फ हिकड़ी नेकी आहे हिकड़ी नेकी आहे उहा नेकी इहा आहे अल्लाह मुंहिंजा मुलाज़िम हूंदा हुया मुंहिंजो कारोबार हूंदो हुयो मां इहो चई छॾियो हुयो जहिड़ी महिल बि कंहिंखूं कर्ज़ वठण वञे उनजे हालात खे ज़रूर ॾिसे हालात खे अगर हालात तंग आहिनि उनखे थोरी मोहलत ॾेई अचिजांइ अगर ॾिसे हालात बिल्कुल खराब आहिनि अञा वधीक मोहलत ॾेई अचिजांइ अञा ॾिसे हो बिल्कुल तंग आहिनि कर्ज़ो नथा ॾेई चुकनि बिल्कुल परेशान आहिनि खाइण लाइ बेबस आहिनि काई हालत न आहे ॾियण जहिड़ी त उन्हनि खे माफ़ बि करे अचिजांइ इहा हिकिड़ी नेकी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो ए बाना तू इंसान थी करे मुसलमाननि सां आसानी जो मामलो हल कयो एतिरे क़दुर जो तू माफ़ भी करण लगे हालांकि होॾो काई नेकी कोन्हे का नेकियूं खाली आहिनि रिश्ता खाली आहिनि इहा हिकिड़ी नेकी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो बाना तू जॾहिं इंसान थी करे माफ़ करे सघे थो मां त अरहमुर राहिमीन वञ तुंहिंजा सभु जा सभु गुनाह माफ़ कयो वञ जन्नत में दाख़िल थी वञ। अंदाज़ो लॻायो मुसलमाननि जे मक़ाम खे सम्झो मुसलमाननि जी इज़त करणु सिखो ग़रीब आहे उनजी इज़त कयो छो जो कलमा को मुसलमान आहे ईअं न त हकारत सां ॾिसो असां वटि आम आहे न ग़रीब को साम्हूं अची वञे मरी वियासीं हे अॼु साम्हूं अची अलाए कीअं ॾींहं गुज़रनि वरी पैसा घुरंदो उनजे बारे में बुरो भरो गंदी अकीदो गंदी ॻाल्हियूं करणु इहो ख़तरनाक गुनाह आहे जेको इंसान खे जहन्नम जी तरफ़ वठी वञे। मुसलमाननि जे मक़ाम खे सम्झो मुसलमाननि जी इज़त करणु सघियो अॼु अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी तौफ़ीक़ सां ही भरपूर प्रोग्राम इंशाअल्लाह शुरू थींदो असां त अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी तौफ़ीक़ सां तालिब इल्म तव्हांजे साम्हूं तक़रीर करे रहिया हुयासीं अल्हम्दुलिल्लाह असांजा असातिज़ा उलमा इकराम पहुते आहिनि उहे जीअं ईंदा इंशाअल्लाह भरपूर इंशाअल्लाह हिन प्रोग्राम जी इब्तिदा थींदी पर ही मजलिसूं वॾी बाबरकत मजलिसूं आहिनि हिन मजलिसुनि में अल्लाह जा फ़रिश्ता ईंदा आहिनि रहमत जा फ़रिश्ता खुश नसीब इंसान उहे हूंदा आहिनि जंहिंखे अल्लाह तौफ़ीक़ ॾे क़ुरान और हदीस ॿुधण जे लाइ असांखे अॼु हिते पाण आहियूं अल्लाह जी मोहब्बत वठी आई आहे पसंद है जो अल्लाह रब्बुल आलमीन असांखे पंहिंजो कलाम ॿुधाइणु चाहे थो पैगंबर अलैहिस्सलाम जी हदीस ॿुधाइणु चाहे थो अॼु हिन महफ़िल में कुछ न कुछ हासिल करणो आहे इंशाअल्लाह हिन महफ़िल में कुरान जी आयत मिले हिकड़ी आयत मिले उहा भी असांजे लाइ गंज आहे अगर हिकड़ी हदीस मिले उहा भी असांजे लाइ गंज आहे त हिन महफ़िल में रोई करे पंहिंजे रब खे वो इराक़त दुमूअ मिन आसार अल खौफ मिन अल्लाह जो जड़ी मन दिल में खौफ ईंदो आहे केॾा गुनाहनि सां भरियल हुजो इंतहा गुनाहनि जी हुजे अगर अल्लाह जो खौफ दिल में अची वियो हिकिड़ो कतरो अख में ज़मीन ते पहिरियां नथो किरे पहिरियों अल्लाह गुनाह माफ़ करे छॾे अल्लाह जी मोहब्बत आहे अल्लाह बाने सां मोहब्बत करे थो अॼु तव्हांखे अल्लाह सॾे थो अचो मूंखां घुरो मां क़ादिर आहियां ॾियण ते हीअ ज़मीन दुनिया आसमान सब कुछ अल्लाह रब्बुल आलमीन जो है हीअ औलाद मानो मता जेके शयूं तव्हांखे ॾिनियूं आहिनि सभु अल्लाह जूं आहिनि अॼु अल्लाह तव्हांखे सॾे थो अचो मां तव्हांखे ॾींदुमि क़यामत जे ॾींहुं जेॾी महिल तव्हां
महशर के ॾिसंदो, आला जन्नतुनि खे ॾिसंदो, गिड़गिड़ाईंदो, चीखींदो, चिल्लाईंदो, अखियुनि मां पाणी सुकी वेंदो, रत जारी थींदी। अल्लाह तव्हांजी हिकिड़ी बि न ॿुधंदो। अॼु दुनिया में अल्लाह सॾे थो, तव्हां अल्लाह जी नथा ॿुधो। क़यामत जॾहिं तव्हां अल्लाह खे सॾींदो, अल्लाह तव्हांजी हिकिड़ी बि न ॿुधंदो। त मुंहिंजा भाइरो, अल्लाह जी तरफ़ गुनाह केतिरा बि हुजनि, अल्लाह कादिर, गुनाहनि खे अल्लाह बख़्शण ते कादिर। हिकिड़ी हदीस तव्हांजे साम्हूं रखां, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे, मशहूर हदीस आहे। जंहिं शख्स 99 क़त्ल कया, 99 मशहूर हदीस आहे, उलमा बयान कंदा आहिनि 99 क़त्ल के 99 क़त्ल। हाणे दिल में खौफ आयो, हाणे अल्लाह जी तरफ़ रुजू कयो। ॾिसां अगरि मुंहिंजे लाइ माफ़ी आहे त पोइ मां तौबा ताइब थो कयां, अगर माफ़ी ना है तो पोइ तौबा जी काई ज़रूरत न आहे। हिकिड़े राहिब ॾे वियो, राहिब ॾे, आलिम न आहे, आबिद आहे, नेक बानो है, लेकिन आलिम न है। असां इहा ई ॻाल्हि कंदा आहियूं, अगर तव्हांखे को मसलो पेश अचे, रुजू कयो, उलमा जी तरफ़ रुजू कयो। ही आयो राहिब ॾे, जंहिंखे आबिद चयो वेंदो आहे, निमाज़ी, तहजुद गुज़ार, अची मसलो पुछे, छा मुंहिंजे लाइ तौबा आहे? मां 99 क़त्ल करे आयो आहियां। अब हिन शख्स जवाब ॾिनो, 99 क़त्ल, एॾो ज़ुल्म करे आयो, तुझे लाइ काई तौबा न है। अल्लाह, हालांकि तौबा जा दरवाजा खुलियल आहे, केॾो बि गुनाहगार हुजे, अल्लाह माफ़ी ते तुझे लाइ काई माफ़ी कोन्हे, उनखे बि क़त्ल करे छॾियो, 100 क़त्ल पूरा कया। उन खां पोइ इलाके वारनि ॾे आयो, जे मुंहिंजी रहनुमाई कयो, के आलिम जे बारे में ॿुधायो, को आलिम आहे हिन रूहे ज़मीन ते? जे हा, हिकिड़ो आलिम आहे। इन्हनि उनजी रहनुमाई सही कई, चयईंसि वञ फलाणे इलाके में हिकु आलिम वेठो आहे, मशहूर हदीस। उन आलिम वटि पुॻो, उन चयसि अल्लाह जा वाना, तौबा जा दरवाजा हमेशा लाइ खुलियल आहे, जेसीं ताईं साह सिसीअ में आहे तेसीं ताईं तौबा जा दरवाजा खुलियल आहे। जे हिन जे लाइ हिकिड़ो कमु करणो पवंदो, हिकिड़ी शर्त आहे, उहा शर्त आहे, हिन इलाके खे तोखे छॾिणो पवंदो, हितां हिजरत करणी पवंदी तोखे, छो जो ही इलाको तुंहिंजे लाइ सही न आहे। हिन इलाके में शैतान हावी थी चुको आहे। हदीस भी है, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े ॾींहुं पड़ाव विधो, सैयदना बिलाल हबशी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चयो, ए बिलाल, असां हाणे सुम्ही रहिया आहियूं, फजर जे टाइम असांखे उथारिजे। नबी अलैहिस्सलाम सुम्ही रहिया, बिलाल भी टेक ॾेई करे सुम्ही रहियो। शैतान बिलाल रज़ी अल्लाह ताला खे सुम्हारे छॾियो, निंड वठी वई, फजर जी निमाज़ हली वई। अल्लाह, फजर जी निमाज़ हली। नबी अलैहिस्सलाम जे चेहरे मुबारक ते सिज जा छा लगा। नबी अलैहिस्सलाम उठियो, आई न बिलाल, बिलाल तुझो वादो काॾे वियो, तोखे असांखे उथारणो हुयो। अल्लाह जा पैगंबर, जंहिं ज़ात तोखे सुम्हारियो, उन ज़ात मूंखे बि सुम्हारे छॾियो। नबी अलैहिस्सलाम फरमायो, हाणे फजर जी नमाज़ पढ़ी आहे। नबी अलैहिस्सलाम फरमाया, हिन इलाके खे छॾियो, हिन इलाके में शैतान हावी थी चुको आहे, हितां हिजरत कयो। उन इलाके के छॾे करे अॻिते वञी करे नबी अलैहिस्सलाम फजर जी नमाज़ पढ़ाई। इन मूं साफ़ ज़ाहिर थियो, जंहिं इलाके में क़त्लो गारत हुजे, शैतान जा हमला हावी थियनि, उन इलाके के छॾण मुसलमान जे लाइ बहितरी आहे। छॾियो वञे, हिकिड़ी शर्त आहे, तूं 100 क़त्ल करे आयो आहे, तौबा जा दरवाजा खुलियल आहिनि, लेकिन सच्ची तौबा कर, उन खां पोइ गुनाह न कंदे। ऐं हा, इन खां पोइ तोखे हितां हिजरत करणी आहे, फलां इलाके में नेक बाना रहनि था, अल्लाह जा सुठा माण्हू रहनि था, उन इलाके में हिजरत करे वञ, ताकि तुझे ईमान की हिफाजत थिए। अॼु मूं सबक मिलियो, जंहिं इलाके में
फुतूर हुजे, शैतान हावी हुजे, मोमिनन के लाए, मुर्सी मोमिनन के लाए ईमान जो बचा जो जरियो इहो आहे उन इलाके के छड़े करे उन इलाके में वने जाते अल्लाह जा मुआहिद मोमिन पाना रहन था। तो के हिजरत करनी पवंदी। ठीक है, मां हिजरत करने लाइ तैयार है। हिजरत करे थो, रस्ते में अचानक मौत वारो फरिश्तो सामू अची वने थो, अखिन ते बई हथ दे तो ढके करे ही जमीन ते सुम्ही पे तो अचानक ख्याल अचे थो मां त चंगी बस्ती दे वनी रहियो हुयम, सुठन माण्हुनि में वनी रहियो हुयम। हदीस जा अल्फाज आहिनि त ज़मीन ते ही हथ खे हीअं घसीटे करे हिकिड़ी गिराट बालिश ते वधे थो, बस उते ही फरिश्तो जो रूह कब्ज़ करे थो। हाणे हिते ही खो थी वियो। ॿ फरिश्ता अचनि था, जहन्नम जो फरिश्तो भी, जन्नत जो फरिश्तो भी। जहन्नम जो फरिश्तो अची चए थो हिन जो रूह असांखे ॾियो, हिन खे जहन्नम में दाख़िल कंदासीं। हिन रूह ज़मीन ते क़त्लो गारत कई, हिन हिकिड़ी नेकी भी न कई आहे, इन जे करे ही रूह असांखे ॾियो। जन्नत जे फरिश्तनि चयो न, हिन जे दिल में अल्लाह जो खौफ अची चुको आहे, ही नियत करे हिन इलाके के छड़े करे सुठे इलाके दे वनी रहियो आहे, हिन जी नियत खालिस थी चुकी आहे। हाणे इहो रूह असांखे ॾियो त असां जन्नत में खणी वञूं। धेड़ो हले थो। अल्लाह रब्बुल आलमीन टे फरिश्ते खे मोकिलियो। टियों फरिश्तो अची करे हिननि जे दरमियान सुलह करे थो। फरमाए त हाणे हिननि जे बारे में सुलह कर। चे हाणे हिकु ई मसलो आहे, ज़मीन नापियो, अगर जहन्नम की तरफ करीब आ तो जहन्नम वारा फरिश्ता खणी ईंदा, अगर हे शख्स हिन जो सफ़र जन्नत के करीब आ तो हिन खे जन्नत वारा फरिश्ता खणी वेंदा। अल्लाहु अकबर। फरिश्तनि ज़मीन के नापण शुरू कयो। ज़मीन जड़ी मन नापी वई, जहन्नम वारी ज़मीन घट थी वई, जन्नत वारी ज़मीन हिकिड़ी गिराट वधी वई, सिर्फ हिकिड़ी गिराट। मुहद्दिसीन लिखन था इहा हिकिड़ी गिराट जेड़ी मल हुन ज़मीन ते सुम्ही करे ॾिठो मां के भली बस्तीअ ॾे वञी रहियो आहियां, उन भली बस्तीअ जे नियत खणी करे हिक गिराट जे करे अल्लाह उन जे सभिनी गुनाहनि खे माफ़ करे जन्नत जे करीब करे छॾियो। अंदाज़ो लगा हिकिड़ी शइ त मुंहिंजा भाइरो अल्लाह क़ादिर आहे गुनाहनि खे बख़्शण लाइ। अॼु उलमा खट थी रहिया आहिनि, इल्मु ख़तम थींदो वञे थो, जुहला मेंबरनि ते वेही करे माण्हुनि खे गुमराह कयो वञे थो। उलमा जी ज़रूरत आहे पंहिंजे बच्चनि खे, मोमिन खे दीनी तालीम ॾियो, हिन बच्चनि पौधनि खे तैयार कयो जेके जन्नत लाइ तव्हांजे लाइ सर्टिफिकेट बणजनि। त ही मुसलमाननि जो किरदार आहे त ईअं न गुनाहगार आहियूं, अल्लाह क़ादिर आहे बख़्शण ते, लेकिन गुनाह खां पोइ अहिड़ी तौबा कयो जो ॿीहर उन गुनाह जे वेझो न वञो। ॿियो नुक़्तो इहो मुसलमाननि जो किरदार आहे जंहिंखे मां तव्हांजे